अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो ख़ादिम संजर ख़ान। इल्मी हब में तव्हांखे अॼु अंग्रेज़ी जे अल्फ़ाबेट सां जेके सिंधी जा अल्फ़ाबेट अचनि था उहे सेखारींदासीं। ए में अलफ़ अलमदा आइन ऐं ज़बर अचे थी, ऐं बीअ में बे ऐं ॿे, सीअ में वरी काफ़, डीअ में दाल दर ऐं दाल डेल, बाक़ी ईअ में बस ये अचे थो, ऐं ज़ेर में बि किथे इस्तेमालु थिए थो। बाक़ी एफ में सेफ़ानुस, जीअ में गालीचो ऐं गफ़गॾ ई गांव बि इस्तेमालु थिए थो। बाक़ी एच में हाय हाथी ऐं हाय जम, आई जेका आहे उन में ये यको जेका ज़ेर, जे में जीन जुती ॿियो ये जिब ऐं मुन, बाक़ी के में काफ़, एल जेका आहे उन में जेका आहे लाम अचे थो। बाक़ी एम में मीम, वरी एन जेका आहे उन में नून ऐं ने, बाक़ी ओ जेका आहे उन में वाह अचे थो। वरी पी जेका आहे उन में बेपग, बाक़ी पी क्यू जेका आहे क्यू में काफ़ कलम, बाक़ी आर में रे, एस में सीन, स्वाद, से, टी में अचे थो ते तारो, यू में पेश अचे थो, ॿियो वरी यू जो आवाज़ अचे थो। वी जेका आहे वी में वरी वाह अचे थो। बाक़ी डब्ल्यू में बि वाह अचे थो। बाक़ी एक्स में एक्स जो जेका आवाज़ अचे थो एक्स जो। बाक़ी वाई में ये अचे थो कि ज़ेड जेका आहे उन में ज़े ज़ंजीर, ज़ाल ज़रो, ज़ू ज़ालिम ऐं ज़्वाद ज़ईफ़। हाणे पाण पढ़ंदासीं जेके एच सां इस्तेमालु थियनि था। हाणे बी एच जेका आहे उन में बेभित, उन खां अलावा जेका सी एच आहे सी एच में अचे चंड, सी एच खां पोइ सी डबल एच उन में अचे थो छठी। वरी डी एच में अचे थो ॾाॾेॾर, ढाल ढगो, ढाल धोबी। वरी जी एच जेका आहे जी एच अचे थो घोड़ो ऐं गनगाली जो। उन खां पोइ जेका आहे जे एच उहा अचे थो जे झिरकीअ में। वरी आहे के एच अचे थो खे खट ऐं खाए खचर में। उन खां जेका अलावा पी एच आहे पी एच अचे थो फीथो में। उन खां पोइ एस एच अचे थो शींहं में। उन खां अलावा आहे टी एच, इन में अचे थो ठेठूठ ऐं थिथेलो।